श्वास परिषद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता अध्याय 2। संजय चो हे राजन, अहिड़ी रीति दया सां भरियल ॻोढ़नि सां टिमटार दुखी, व्याकुल नेत्रनि वारे अर्जन खे मधुसूदन हे वचन चया। श्री भगवान चयो, हे अर्जन तोखे हिन ओखीअ में अज्ञान कीअं आयो आहे, जेको नकी श्रेष्ठ पुरुषनि लाइ अमल में आंदो वियो आहे। नहीं सुर्ग ॾियण वारो आहे, पर बदनामी कंदड़ आहे। तंहिं लाइ हे अर्जन नामर्दन थी इहो तो लय ठीक न आहे। हे अर्जन अहिड़ो कमज़ोर न थियो, दुर्बलता तोखे सुहे न थी। दिल जी नीच कमज़ोरी छॾे युद्ध लाइ उथी तूं खड़ो थी। अर्जन चयो, हे मधुसूदन युद्ध जे मैदान में भीष्म द्रोणाचार्य सां तीरन सां कीअं कयां लड़ाई। हे अर्शूदन उहे त पूज्य आहिनि, अहिड़ा न महान तेज वारनि गुरनि खे मारणु ठीक न आहे। उन खां वधि हिन लोक में बिखिया टुकर पिनी खाइण चङो आहे। रन खे मारे बिरत सां रंगियल राज भोग ई त भोगणो आहे। युद्ध में असां जीतींदासीं या हू जीतींदा उन जी ख़बर न आहे। जिन खे मारे असीं जीअण नथा चाहियूं, जेके पंहिंजा आहिनि उहे धृतराष्ट्र जा पुट विढ़ण लाइ साम्हूं बीठा आहिनि। उनजे करे कायरता रूपी दोष सां घेरियल धर्म बाबति अज्ञानी चित वारो तोखां पुछां थो, जेकी मुंहिंजे लाइ कल्याणकारी हुजे उहो ॿुधायो। मां अव्हां जो चिठियूं आहियां, अव्हां जे शरण में आयो आहियां। अव्हां जे उपदेश खां सवाइ ॿिए कंहिं में भलो नथो भायां। चाहे पृथ्वीअ जो राज मिले, चाहे देवताउनि जी मालिकी मिले, जेका मुंहिंजे इंद्रनि जे शौक़ खे दूर करे सघे। पोइ संजय चयो, हे राजन निंड ते शोभ पाईंदड़ अर्जन श्री कृष्ण खे साफ़ चई चयो त हे गोविंद, मां युद्ध न कंदुसि। उन खां पोइ चुप करे वेही रहियो। उन खां पोइ हे धृतराष्ट्र ऋषिकेश ॿिन्ही सेनाउनि विच में दुखी अर्जन खे मुरकंदे चयो। भगवान चयो, हे अर्जन, जिन लाइ शौक़ करण जुगाए, जिन लाइ तूं शौक़ करीं थो। पंडितनि वांगुरु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिण करीं थो। पंडित मूलनि जो शौक़ कोन कंदा आहिनि, छो त आत्मा नित्य आहे। उन करे तिन जो शौक़ करणु मुनासिब की न की आहे।
हक़ीक़त ईअं आहे त कंहिं समय में मां न होसि या तूं न हुए या की न हुआ हे ॿिया सभु राजाऊं, वरी ईअं बि न आहे हिन खां पोइ असीं न रहंदासूं। जीअं जीअं आत्मा जे देह में बालपण जुवानी पीरी थी थिए, तीअं नए शरीर जी प्राप्ति धीर पुरुष खे उन लाइ मोह नथो थिए। जीअं बालपण जवानी ऐं ॿुढापो शरीर जे बदल सदल अज्ञान सबबि आत्मा में थी भासे, उन करे असलियत ॼाणंदड़ धीर पुरुष उन बाबति मोह में नथो फासे। हे कुंती पुत्र, सर्दी गर्मी सुख दुख ऐं विषयनि जो साथ बेबका फानी आहे, उन करे पुरुषनि में श्रेष्ठ अर्जुन उहो तोखे सहिणो आहे। हे पुरुषनि में श्रेष्ठ दुख सुख खे समान सम्झण वारे जंहिं धीर जवान पुरुष खे इंद्रियनि जूं विषयूं व्याकुल थियूं कनि, उहो मोक्ष लाइक़ु आहे। असत्य वस्तु जी त काई हस्ती कान्हे, सत्य जो अभाव बि नाहे, उन्हनि ॿिन्ही सत्य असत खे तत्व ज्ञानी ॾिसंदो ॼाणंदो आहे। उन्हीअ मुजिबि नास रहत अबनासी उनखे ॼाण जेको जगत में समायल आहे, उन अबनासीअ खे नास करण वारो ॿियो कोई सुमर्थ न आहे। हे नाशरत नित्य स्वरूप आत्मा जा सभु शरीर नासवान चया विया आहिनि, इन करे हे पार्थ तूं युद्ध करे शोक करण तो लाइ रवाना आहिनि। जो हिन आत्मा खे मरण वारो सम्झे थो या जेको मोल सम्झे थो, उहे ॿई नथा ॼाणनि, छो त आत्मा न मारे थो न मारिजे थो। आत्मा न कंहिं समय ॼमे थो न वरी कंहिं समय मरे थो, हीअ आत्मा न पैदा थिया आहे न वरी कॾहिं पैदा थिए थो। हीअ आत्मा जनम रहत नित्य सनातन प्राचीन ऐं पुराणो आहे। शरीर जे नास थियण ते बि आत्मा कॾहिं नास न थियणो आहे। हे पार्थ, जो हिन आत्मा खे अबनासी नित्य अजन्मा विकारन रहत सम्झे थो, इहो कीअं कंहिंखे माराए थो वरी कीअं कंहिंखे मारे थो। जेकॾहिं तूं चवीं त मां शरीरनि जे जुदाई जो दुख कयां थो, त उहो बि वाजिबु कोन्हे, छो त शरीर त ढहे थो ऐं ठहे थो। जीअं माण्हू पुराणा कपिड़ा लाहे ॿिया नवां कपिड़ा पाईंदो आहे, तीअं जीव आत्मा पुराणा शरीर त्यागे ॿिया नवां शरीर हासिलु कंदो आहे। हिन आत्मा खे हथियार कपे नथा सघनि, बाहि जलाए नथी सघे, पाणी आलो करे नथो सघे, हवा उनखे सुकाए नथी सघे। हीअ आत्मा न कपे सघिजे थो, न जलाए सघिजे थो, न आलो करे सघिजे थो, न वरी हिनखे सुकाए सघिजे थो। आत्मा लाशक नित्य सभ में समायल अचल ऐं सनातन आहे। हिन जे इंद्रियनि ऐं मन खे शोक थी नथो सघे ऐं न बदिलजंदड़ आहे, ऐं मन खे ग़म थी नथो सघे न बदिलजंदड़ आहे। तंहिं करे तोखे हिन आत्मा खे अहिड़ो ॼाणी शोक करण जुगाए, छाकाणि त ॼमण वारे जो पक मौत, मरण वारे जो पक जनम थियणो आहे। जेकॾहिं तूं हिन आत्मा खे
सदा ॼमण मरण वारो मञी थो, तॾहिं बि महाबाहू तोखे अहिड़ी तरह छो कुकण न जुगाए। उन करे तोखे उण अणटर ॻाल्हि जो छो कुकण योग्य नाहे, छो त शरीर माया वारा अनित्य आहिनि, उनजो छो कुकण वाजिबु नाहे। छाकाणि त हे पार्थ सभु प्राणी जनम खां अॻु बिना शरीर हुआ, मरण बैदि बिना शरीर थियनि था, फ़क़ति विच में शरीर वारा थियनि था, पोइ उन बाबति दुख छा लाइ थियनि था। जीअं त आत्मा राज भरियल आहे, कोई हिन खे हैरत विचां ॾिसे थो, कोई हिन जो हैरत विचां बयानु करे थो, कोई हिरतिया जा ॿुधे थो, कोई कोई ॿुधी बि हिन खे नथो सम्झे, अहिड़ी हीअ आत्मा अजीब आहे। गुरू ऐं शास्त्रनि द्वारा आत्मा जो साक्षात्कार पिणु कयल आहे। सतगुरु शिष्यनि खे आत्मा जो अजीब वर्णन करे सम्झाइनि था, पर के उहे बि आहिनि जो उहो आत्म उपदेश ॿुधी बि सम्झनि नथा। हे पार्थ, आत्मा सभिनीनि जे शरीरनि अंदरि मारिजी सघण जो नाहे, उन करे सभिनी प्राण लाइ तोखे छो कुकण न जुगाए। पंहिंजो धर्म ॾिसी बि तोखे ईअं कंबण या ॾकणु की न जुगाए, छो त धर्म युद्ध खां वधि ॿियो को कल्याणकारी फर्ज़ु कितीर लाइ कोई न आहे। हे पार्थ, ये खुलियल स्वर्ग जे दरवाज़नि रूपी हिकु क़िस्म जी युद्ध आहे, के भाग वारा खतरी अहिड़ी युद्ध कनि था, तोखे पाण ई मिली आहे। जेकॾहिं तूं ये धर्म युद्ध न कंदे त धर्म ऐं कीर्ति खोहींदे, पाप खे प्राप्त थींदे ऐं लोकनि जे अपजस जो भागी बि थींदे। अहिड़ो अपजस ऐं निंदा इज़त वारे लाइ मौत खां बदतर आहे। महारथी तोखे ईअं चवंदा, तूं डप करे युद्ध खां मुंहुं मोड़ियो आहे। जो के तोखे इज़त ॾियनि था, से बि तोखे तुच्छ सम्झंदा, तुंहिंजा वेरी तुंहिंजी शक्तीअ जी निंदा कंदा रहंदा। उन खां वधीक ॿी दुख जी कहिड़ी ॻाल्हि थींदी। उन लाइ युद्ध करण ई तो लाइ हर तरह सुठी थींदी। युद्ध में मरी या त सुर्ग पाईंदे या पृथ्वीअ जो माणींदे राज। उन करे हे अर्जुन, युद्ध लाइ पको निश्चो करे खड़ो थी कर आवाज़। जेकॾहिं तोखे सुर्ग जे राज जी इच्छा न हुजे त बि युद्ध लाइ तयारु थी। सुख दुख हानि लाभ हार जीत समान ॼाणी युद्ध लाइ खड़ो थी बीह। ईअं करण सां तोखे पाप न लॻंदो। अहिड़ी ॿुधी ज्ञान योग आहे, जंहिं ॿुद्धीअ सां कर्मनि जो बंधन नाश थिए, सो निष्काम कर्म योग आहे। हे अर्जुन, निष्काम कर्म योग संबंधी आरंभ यानी ॿिज जो नाश नथो थिए। निष्काम कर्म योग जो हेकारी फल रूपी दोष बि नथो थिए। धर्म में थोरो बि साधन वॾे भव खां उधार करे छॾे थो। हे अर्जुन, मोक्ष रूपी कल्याण मार्ग में निश्चर वारी ॿुधी हिकु थिए थी। पर चिलायमान कंदड़ ॿुधियूं घणनि नमूननि जूं अनेक थियूं थियनि। हे पार्थ, कर्म जे प्राप्य में प्रीत रखण वारा रुगो सुर्ग खे उत्तम था मञनि। से अविवेकी लोक उन खां वधीक ॿियो कुझु बि नथा सम्झनि।
भोग ऐं धन दौलत जे पाण लाइ केतिरियूं क्रियाऊं बि था कनि। उहे ॿाहिरीं सूंहं ऐं मेठा जवारी वाणी बि चवनि था, उन्हीअ परसन चित वारनि ख्वाह भोग ऐं धन दौलत में मोह रखंदड़नि में पको निशो रहे नथो। वेद टिनी गुणनि जे कार्य रूपी विषय खे ज़ाहिर कंदो आहे। उन करे तोखे निष्कामी थी सुख दुख खां परे थियणो आहे। नित्य वस्तुअ में क़ाइम योग क्षम रहते रहणो आहे। उन खां पोइ तोखे आत्मा में पूरी तरह लीन थी वञणो आहे। ज्ञानीअ जो वेदनि जी वाणीअ में ओतिरो ई प्रयोजन थो रहे जीअं माण्हूअ खे पाणीअ सां भरियल वॾे तलाउ मिलण में थो रहे। अहिड़ीअ तरह जॾहिं ब्रह्म आनंद जी प्राप्ति थी थिए, आनंद जे प्राप्तीअ लाइ पोइ वेदन पढ़ण जी घुर्ज नथी थिए। तुंहिंजो कर्म करण में अधिकार आहे, फल जे मिलण में बिल्कुलु न आहे। तूं कर्मनि जे फल जी इच्छा न रख, तुंहिंजे कर्म न करण में प्रीत न रहे। हे धनंजय, कामयाबी ऐं नाकामयाबी समान बुद्धीअ वारो थियणु घुरिजे। उन खां पोइ मोह त्यागे योग में क़ाइमु रही कर्म करणु घुरिजे। इहा समानता सुख दुख में बराबरि रहणु योग छॾिजनि था। हिन समानता रूपी बुद्ध योग खां सुकामी कर्म तुच्छ थियनि था। उन करे हे धनंजय, समान बुद्धि योग जे शरण में वञ। तूं फल जी इच्छा रखंदड़ तमामु कंजूस थियनि था, उहो मञ। तूं बुद्धीअ वारो हिन लोक में पाप ऐं पुण्य ॿई त्यागे छॾे थो। उन करे उन में न फासी सम बुद्धि योग लाइ यतन करे थो। हीउ योग ई कर्मनि में उत्तम आहे, कर्मनि जे बंधन खां छॾाईंदो आहे। बुद्धि योग वारो ज्ञानी कर्मनि जा फल त्यागे छॾींदो आहे। पोइ जनम रूपी बंधन खां छुटी अमृता वारो परम पद पाईंदो आहे। जॾहिं तुंहिंजी चंचल बुद्धि समाधि रूप में स्थिर थींदी, तंहिंखां पोइ समानता रूपी योग खे प्राप्ति थींदी। अर्जुन चयो, हे केशव, समाधीअ में स्थिर बुद्धीअ वारे जा लक्षण कहिड़ा थींदा आहिनि? स्थिर बुद्धीअ वारा कीअं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कीअं हलंदा आहिनि? श्री कृष्ण चयो, हे पार्थ, जॾहिं मनुष्य मन जूं समूरियूं कामनाऊं त्यागे छॾे थो, तॾहिं आत्मा सां आत्मा में स्थिर बुद्धीअ वारो छॾिजे थो। जंहिंजो मन दुखनि में मांदो नथो थिए, सुखनि लाइ जंहिंजी इच्छा दूर थी वई आहे, जंहिंजा राग भव क्रोध नाश थी विया आहिनि, अहिड़ो मुनि स्थिर बुद्धीअ वारो कोठिबो आहे। जेको हर हंधि स्नेह रहते आहे, यानी जेको कंहिं में बि मोह नथो रखे, सभिनी शुभ अशुभ पदार्थनि मिलण ते प्रसन्न नथो थिए ऐं द्वेष बि नथो रखे। उनजी बुद्धि हरदमि स्थिर रहंदी आहे, जीअं कछुओ पंहिंजा अंग समेटे छॾींदो आहे। जो पुरुष हर तरफ़ खां पंहिंजूं इंद्रियूं उन्हनि जे विषयनि खां समेटे छॾे थो, उनजी बुद्धि स्थिर थिए थी, पर उन्हनि विषयनि लाइ कष्ट दूर थिए नथो। उनजो मोह परमात्मा जे साक्षात थियण सां ई निवृत्त थिए थो। हे कुंती पुत्र, घणा यतन कंदड़ बुद्धिवान पुरुष जे मन खे बलवान स्वभाव वारियूं इंद्रियूं विकारनि में फासाइनि थियूं उनखे। उन करे माण्हूअ खे इंद्रियुनि खे वस में करणु खपे। इंद्रियुनि जे वस थियण खां पोइ मुंहुं में लीन थी वञणु खपे। जंहिं मनुष्य जूं इंद्रियूं
वस में थियनि थियूं। तंहिंजी ॿुधी इतर थी थिए, विषयनि जो चिंतन कंदड़ माण्हू उन्हनि विषयनि सां संग थो थिए। संग मां कामना पैदा थी थिए, कामना में विखण पवण सां क्रोध पैदा थो थिए, क्रोध मां अवेक पैदा थो थिए, अविवेक मां सुमन शक्तिअ जो नाश थो थिए। सुमन शक्ति नाश थियण सां बुद्धि ऐं ज्ञान शक्तिअ जो नाश थो थिए। जंहिं पंहिंजो मन वस कयो आहे, उहो राग द्वेष मोह नफ़रत खे हटाए थो। इंद्रियनि सां विषायूं भोगींदे बि अंतःकरण चित्त जी प्रसन्नता निर्मलता पाए थो। उन्हीअ जे मन शुद्ध थियण ते उन जा सभु दुख दर्द दूर थी वञनि था। प्रसन्न चित्त वारे जी जल्दी ॿुधी चङी तरह स्तर थी वञनि था। पर एकत चंचल पुरुष जे चित्त में श्रेष्ठ बुद्धि कान थिए थी। अहिड़े चंचल माण्हूअ खे आत्म ज्ञान हासिल करण जी भावना बि कान थिए थी। भावना खां ख़ाली माण्हूअ खे शांती वरी किथे, अशांती वारे माण्हूअ खे सुख वरी किथे। जीअं पाणीअ जे विच में हवा ॿेड़ीअ खे घेले वेंदी आहे, तीअं विषयनि खे भोगींदड़ इंद्रियनि जे वस थी वेंदो आहे। जंहिं इंद्रिय सां उन जो मोह थिए थो, उहा ई इंद्रिय मनुष्य जे ॿुद्धीअ खे वठे थी। उन करे हे मां बाहू, जंहिंजूं इंद्रियूं विषयनि खां वस में कयल आहिनि, उन जी ॿुधी पोइ स्थिर थी वञे थी। सभिनी प्राणियुनि जे लाइ जा राति आहे, इंद्रियनि खे जीतींदड़ जागे थो। मुनि तत्व खे ॼाणंदड़ लाइ उहा राति आहे, जंहिंमें प्राणी जागे थो। जीअं विषयनि जा भोग भोगण लाइ संसारी माण्हू जागनि था, तीअं ज्ञानी माण्हू उन लाइ सुतल ऐं बेपरवाह रहनि था। जीअं आम लोक अज्ञान में सुतल ऐं बेपरवाह रहनि था, तॾहिं ज्ञानी माण्हू ब्रह्म सर्प में मगन रही जागनि था। जीअं अचल समुंड में अनेक नदियुनि जा पाणी उनखे चिलामान कंदे उन में समाइजी वञनि था, तीअं ई स्तर ॿुधी वारे मनुष्य में सभु भोग विकार पैदा करण बिना समाइजी वञनि था। उहे ई परम शांति प्राप्त कनि था, पोइ वरी ब्रह्म अवस्था प्राप्त कनि था। उनखे प्राप्त करे ज्ञानी मोह में फासनि नथा, अंतकाल में शांत रही ब्रह्म आनंद खे पाइनि था। ओम तत्सत। सांख्य योग नाले ॿियो अध्याय पूरो थियो।